अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मुर्शिदना व हादियना व महदियना व महबूबना महबूब रब्बिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व हकीम तबीब क़ुलूबिना व सिराजम मुनीरा मौलाना व मलजना व मलाज़ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तआला फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम।
वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूब हक़ खल्क़ी खुदा जल्ले खलक़ खादिम सदन जिन्नो मलक बिकमालिही नूरी हुजन जो ही निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बिजमालिही आनूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल सूरत ऐ सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही आजिज़ उन जो गुलाम पढ़ दो सलात सलाम या विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा सभी गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सलात खा बाद में वाजिब सदे इहतराम मोहतरमुल मुकाम पीरे तरीक़त रहबरे शरीयत हज़रत क़िबला सईद गंज बख्श सोहरवर्दी दामत बरकातुहुल क़ुदसिय्या व दीगर साहबजादगान ज़ी वक़ार उलमाए किराम खुलफ़ाए ज़ाम सना खाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुंहिंजा मेहरबान दोस्तों प्यारा मुसलमान और भाइरों अस्सलामु अलैकुम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानहु जी तौफ़ीक़ इनायत सां असां की हिन अज़ीम शान रूहानी कुरानी पाक महफिल में हाज़िर थियण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ ही अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां अवां जी इन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। असांजी निहायत मेहरबान दोस्त मनसब अली साहब उन जे रुफ़क़ा अहबाबन इन अज़ीम शान प्रोग्राम के सजायो ऐं सिंगारियो आहे।
दिली दुआ है अल्लाह ताला उन जे रिज़्क़ में घरन में बच्चन में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। मो अवा दोस्तन जे सामूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद में जा मशहूर मरूफ आए मुबारका जे नूरानी अल्फाजन जी तिलावत जो शरफ हासिल कयो आ। इन आए करीम जे अंदर अल्लाह जी ज़ाती बाबरकात पंजन कामिलन वलियन दोस्तन जी इज्जत अजमत जो बयान फरमायो। इन आए करीम जे नाज़िल थियण खां पोइ मुझे सुने हबीब सल्लल्लाहु जी ज़ाते अक़दस इन आए करीम जो तफसीर पान बयान फरमायो। बुखारी मुस्लिम शरीफ जी मुत्तफ़क़ुन अलैहि सय्यदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन मा हुम बि अंबिया वला शुहदा यग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाह क़ालू या रसूलल्लाह तुहुम क़ाल कौमुन तहाब्बू बिरूहिल्लाहि अला गैरि अरहामिन बैनहुम वला अमवालिन यतआतूनहा फवल्लाहि इन्न वजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन ला यखाफून इज़ा खाफ़न नास वला यहज़नून इज़ा हज़िनन नास वक़रअ हाज़िहिल आया अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंजी सहाबा की मुखातिब थी इरशाद फरमायो सहाबा मा अवा की अल्लाह जे एड़न बरगुज़ीदा बानन जे बारे में न बुधाया जिन जो शान जिन जी अजमत इज्जत अल्लाह जी बारगाह में क़यामत जे दिहाड़े एतरे क़दर बुलंद होंदी जो उनजे उन्हीं मकाम की दिसी नबी ऐं शहीद बुरश्क कर साहबा अस्क या रसूलल्लाह तुखबिरना मनहुम महू असां की उन्हनि जे बारे में ॿुधायो उन्हनि जे अमल जे बारे में ॿुधायो कहिड़ो अमल कंदा जंहिंजे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे एतिरी इज़्ज़त ऐं अज़मत ऐं फ़ज़ीलत मुझे मदीने जे मीर फरमाया कौमुन तहाब्बू बिरूहिल्लाहि अला गैरि अरहामिन बैनहुम फरमा उन्हनि जो अमल इहो हूंदो जो अल्लाह जी मखलूक सां खुदा जी मखलूक सां मुहब्बत करण वारा हूंदा अला गैरि अरहामिन बैनहुम उन्हनि जी मोहब्बत रिश्तेदारी मिठी माइटी भत बिरादरी जे करे न हुई वला अमवालिन यतआतूनहा दुनियावी गर्ज मफाद व्यापार तिजारत सियासत जी रूहिल्लाहि खालिसतन अल्लाह जी रज़ा जे लाइ खुदा जी मखलूक सां मोहब्बत कंदा हूंदा। अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैहि फरमायो त उन्हनि जी मोहब्बत आम खुदा जी मखलूक सां ईअं हूंदी जिया के मानू पंहिंजी औलाद सां पंहिंजी अबे अम्मा सां मोहब्बत प्यार कंदो। अब इहो जोहर
अहिड़ी मोहब्बत करण हर कंहिंजी वस में न आहे। असांजे दिल में थोड़ी थोड़ी गाल ते गुस्सो, कावड़, मलाल, हसद, कीनो, बुग़्ज़, अदावत, दुश्मनी अची वेंदी आहे। जंहिंजे अंदर ये ख़सलतूं हुजनि उहो मोहब्बत न करे सघे ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ खुदा जी मखलूक सां प्यार न करे सघंदो। इहा मोहब्बत, इहो जोहर, इहो नूर उनखे नसीब थींदो जंहिंजे दिल जे अंदर इलाही नूर जो जलवो हूंदो ऐं उहो पंहिंजे क़ल्ब खे कीने खां, बुग़्ज़ खां, हसद खां पाक करे छॾे। तॾहिं भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो, तुझे भाई जोगी थिया त कर हाल फ़क़ीरी जे विख विख मिलनी गारियूं तब चवंदो चअज जी कावड़ पी तू पाणी वांगुर पी त संदो सामी असी तोखे ओॾो न अचे। जे भाई जोगी थिया त तम छॾ तमाम गोला जे गोलन जो तन जो बि थियो गुलाम। सब्र जी शमशीर सां कर कीने के क़त्लाम तनागा तुझो नाओ लिखजे लाहूतिन में। यो जोहर, यो नूर उन्हीं जे क़ल्ब ऐं सीने में समाए सघिजे थो। जी ज़ाती बाबरकात जे नूर जो जलवो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं बि कंहिंखे पंहिंजी मोहब्बत जो नूर अता फरमाईंदो आहे त उनखे नूर मोहब्बत, नूर मअरिफत अता फरमाईंदो आहे जंहिंजो सीनू बेकीनू हूंदो। त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उन्हनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो मक़ाम, इहा फज़ीलत, इहा अज़मत, इहो निशान अता कयो आहे जो उहे ख़ुदा जी मखलूक सां मोहब्बत कनि था, अल्लाह जी मखलूक सां प्यार कनि था। पोइ इन प्यार ऐं मोहब्बत जे करे मुंहिंजे मदीने जे मीर फरमाया फवल्लाहि इन वुजूहन क़यामत जे ॾेखारे जॾहिं उहे क़ब्रुनि मां पंहिंजी मज़ारुनि मां उथियारिया वेंदा त उन्हनि जा चेहरा, उन्हनि जी शक्लियूं, उन्हनि जूं सूरतूं, उन्हनि जूं पेशानियूं सिज जे रोशनीअ खां वधीक चमकंदियूं हूंदियूं। व इन्नहुम लअला नूरिन ऐं उन्हनि खे ख़ुदा जी ज़ाती बाबरकात नूर जे कुर्सियुनि ते, मिंबरनि ते विहारींदो। ला यख़ाफ़ून इज़ा ख़ाफ़न नास माण्हू ख़ौफ़ डप में वरतल हूंदा पर उन अल्लाह जे वलियनि खे को ख़ौफ़ न हूंदो। वला यहज़नून इज़ा हज़िन अन्नास माण्हू ग़मनाक, ग़मज़दा, ग़म में वरतल हूंदा कि कंहिं बि क़िस्म जो ग़म न हूंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो वक़रअ हाज़िहिल आया, इहा आयत तिलावत करे फरमायो वे केरा हिन अला इन औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। फरमाया ए ओए जिनके अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान में पंहिंजो दोस्त औलिया अल्लाह करे छॾियो आहे। अल्लाह जी वलियन, खुदा जे बरगुज़ीदन बानन जी अल्लाह जी बारगाह में केतरी इज्जत ऐं अज़मत आहे। मुझे मदीने जे मीर फरमायो इन्नल्लाह हब्बा अब्दन दआ जिब्रील फक़ाल इन्नी उहिब्बु फुलानन फअहिब्बहु क़ाल फयुहिब्बुहु जिब्रील सुम्मा युनादी फी अहलिस समाए
फयक़ूल इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बुहु क़ाल फयुहिब्बुहु अहलुस समा सुम्मा युदअ लहुल क़बूल फिल अर्दि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह रब्बुल इज्जत जॾहिं के बाने सां मोहब्बत फरमाईंदो आहे त जिब्रील खे पंहिंजी बारगाह में तलब कंदो आहे। जिब्रील खे ॿुधाईंदो आहे इन्नी उहिब्बु फुलानन, मां फलाणे अल्लाह जी मां फलाणे बाने सां मोहब्बत कयां थो। फअहिब्बहु जिब्रील, तू बि उन सां मोहब्बत ऐं प्यार कर। क़ाल फयुहिब्बुहु जिब्रील, जिब्रील बि उन अल्लाह जी वलीअ सां मोहब्बत ऐं प्यार कंदो आहे। मुंहिंजे रब्बे करीम जो इरशाद थींदो आहे जिब्रील मां रब चाहियां थो या मोहब्बत अञा आश्कार थिए, इन जो इज़हार थिए। मौलाए करीम छा करणो खपे? जिब्रील युनादी फिस्समाए, आसमानन में ऐलान कर। फयक़ूल चवंदो आहे इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बु। आसमानन में रहण वारी मखलूकात के ऐलान करे ॿुधाईंदो आहे ए मलाइको ग़िलमानो हूरो खुदा जी ज़ाते बाबरकात फलाणे बाने के पंहिंजी मोहब्बत लाइ चूंडियो आहे, अमां बि उन सां मोहब्बत ऐं प्यार कयो। क़ाल फयुहिब्बुहु अहलुस समा, मुझे आका फरमाए पोइ आसमान वारा बि उन सां मोहब्बत ऐं प्यार कंदा आहिनि। सुम्मा युदअ लहुल क़बूल फिल अर्द, अल्लाह ताला उन जी मोहब्बत जो ऐलान वरी ज़मीन ते कराईंदो। वो ज़मीन वारी जेका मखलूक आहे उन खे बि ॿुधायो वेंदो आहे त ख़ुदा फलाणे सां मोहब्बत करे थो, अव्हां बि उन्हनि सां प्यार कयो। ख़ुदा जी ज़ाते बाबरकात पोइ जंहिंजे दिल में मोहब्बत विझंदो आहे पंहिंजे दोस्तनि जी, क़ुरान में अल्लाह जी ज़ाते बाबरकात शा फरमायो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। बेशक वे जन ईमान आंदो साले अमल कयो उन्हनि जे लाइ अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजी मखलूक जे दिल में अल करीब मोहब्बत जो नूर ऐं जोहर पैदा फरमाईंदो। मखलूक खुदा की उन अल्लाह जी वलीअ जो तारुफ, उन जी पहचान, उन जी मोहब्बत, उन जी इताअत जो जोहर मिलंदो आहे। मुझे आका फरमाए सिज चंद्र सितारा आस जो कुछ आहे उहे सभु ख़ुदा जी मखलूक में आहिनि। सिज बि ख़ुदा जी वलीअनि जी इताअत कंदो आहे, उन्हनि खे सुञाणंदो आहे। अल्लाह जी ज़ाती बाबरकात उन जो मिसाल क़ुरान में बयान फरमायो वतर शम्स इज़ा तलअत तज़ावरु अल कहफ़िहिम ज़ातल यमीन व इज़ा गरबत तक़रिदुहुम ज़ातश शिमाल व हुम फ़ी फजवतिन मिन्हु। वे अल्लाह जा वली, वे असहाब कहफ़ नबी नवा वली हुया जेके दकियानूस बादशाह जे ज़ुल्म ऐं ॾाढ खां पंहिंजा घर छॾे रात जे टेम ते अची उन गार में आरामी थिया। ख़ुदा उनखे निंड में निंड ॾेई छॾी आहे। सुबुह जो जीअं सिज उभरे थो कनी थो कढे, सिज फरमायो सिज अॼु पंहिंजो रस्तो ज़रा बदलाए उभरजां। मौला तो मुंहिंजो रस्तो पहिरीं मुक़ररु कयो आहे। लशम्सु यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर वलल लैलु साबिक़ुन नहार व कुल्लुन फ़ी फ़लकिन यस्बहून। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए सिज चंद्र रात ॾींहुं इन्हनि जा मदार मुक़रर आहिनि। हर शइ पंहिंजे मदार में मुअय्यन रस्ते में हली रही आहे। सिज जो बि ख़ुदा जी ज़ाते बाबरकात पहिरीं खां रस्तो मुअय्यन कयो आहे, पर अजरब पियो फरमाए त सिज ज़रा उभरण खां लड़ी उभरजां ऐं जॾहिं लही त खॿे पासे खां लड़ी लहजां।
छाजे करे वहुम फी फजवतिन मिनहु, ए मुंजा दोस्त मुंजा यार इन खुले गार जे दहाने में सुतल आहिन, मता तुंजी उस तपिशनन के तकलीफ पहुंचाए हाने तुंजे मथा वाजिबा जो तो इनन जी इताअत खिदमत ड्यूटी में रहो। हिकड़ो ॾींहुं न, हिकु हफ़्तो न, हिकु महीनो न, हिकु साल न, बराबर 309 कमरी साल ताईं सिज खुदा जे उन वलियन जी ड्यूटी ऐं गुलामी ॾींदो रहियो। उभण वक्त सॼे पासे लड़ी पियो उभरे त लहण वक्त खॿे पासे लड़ी पियो लॻे। खुदा जे वलियन जी अज़मत ऐं इज़त जो बयान आहे। ऐं अल्लाह जा वली जंहिं जाइ ते रहंदा आहिनि, जंहिं जगह ते रहंदा आहिनि, उन्हनि जे पाक वजूद में खुदा अहिड़ी बरकत ऐं नूर रखरायो आहे जो उन्हनि जे वजूद जे करे मुर्दनि खे बि खुदा ज़िंदगियूं अता फरमाईंदो। वइज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रहु हत्ता अब्लुग मजमअल बहरैन औ अम्दिया हुक़बा। अल्लाह जो पैगंबर मूसा कलीमुल्लाह खिताब पियो करे। खिताब कंदे कंदे हिकिड़ो सोनारो संदन जो उम्मती हो बनी इसराइल में सोन जो चई सही अमा जो खिताब बिला जवाब, अमा जी शख्सियत चेहरो बिला जवाब। भला मूंखे ॿुधायो त जेतिरी मेहरबानी रब अवां सां कई आहे, हिन वक्त अवां जे हिन ज़माने में को ॿियो बि अहिड़ो आहे जंहिं ते ख़ुदा एॾो मेहरबान हुजे? साईं सोचो अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंखे नबी ऐं रसूल बणायो, तौरेत अता फरमायो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंसां कलाम फरमायो। ये कलाम त के बेसां रब कोन कयो आहे। साईं सोचो त अहिड़ी मेहरबानी के बेसां कान थी आहे। उन पुछण वारे खे फरमायो अब्बा जेतिरो करम, जेतिरी मेहरबानी, जेतिरो फज़ल जे मथां आहे, मां नथो सम्झां त के ॿिए जे मथां बि एतिरी मेहरबानी हूंदी। हिन वक्त सॼी मेहरबानी मूसा जे मथां आहे। जिब्रील अमीन आहे, अल्लाह जा कलीम रब्बे करीम फरमायो त तुंहिंजे मथां फज़ल करम आहे, पर मूसा तोखां अलावा बि मुंहिंजो हिकिड़ो बानू आहे जंहिंजे मथां मूं रब जी वॾी मेहरबानी ऐं करम नवाज़ी। मूसा कलीमुल्लाह जॾहिं ॿुधो त साईं खे दिल में शौक़ पैदा थियो, ज़ौक़ पैदा थियो त उन ख़ुदा जे प्यारे जी दोस्त जी इज़त करणु खपे, मुलाक़ात करणु खपे त काथे रहे थो। अल्लाह जी बारगाह में इसकी मुंहिंजा मौला मां तुंहिंजे उन दोस्त सां मिलण थो चाहियां, मुलाक़ात करणु थो चाहियां, उन जो दीदार करणु थो चाहियां, उन जी